नाज़िन कोट डेजी में सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं। उन हवाले सां पेश आहे रहीम बख्श गोपांग जी रिपोर्ट। जी नाज़िन, असां मौजूद आहियूं कोटडीजी में 8 दिसंबर जे हवाले सां हिकु आलीशान रैली कढी वई आहे। रैली जी जेका अॻवानी आहे एहसान अल्लाह ख़ासि केली, इरफान सोहू ऐं ॿिया दोस्त करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼोके ॾींहं ते उहे सिंध वासियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहिनि। इन साल भी असां पूरे जोश जज़्बे सां रैली कढिया ऐं असां कोट बंगलो कोटडीजी ऐं जेके भी उसे पासे जा असांजा महिमान आयल आहिनि, असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि असांजो भरपूर साथ ॾिनो। इंशाअल्लाह असां अहिड़ियूं रैलियूं कढंदा। असां हर साल कोटडीजी में 8 दिसंबर ते एकता जी रैली कढी वेंदी आहे। हिन 8 तारीख़ ते वॾी आवाम असांजो साथ ॾिनो आहे ऐं प्रूव कयो आहे त असां हिकु सचा सिंधी आहियूं। ऐं आहे हिकु मजमू हिकु दुश्मन जे दिलि ते दाग़ आहे जेके कराची खे धार करणु चाहिनि था सिंध मां। असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था कराची सिंध जी दिलि आहे, इहा हमेशह दिलि रहंदी। त ही कल्चर डे, सकाफ़ती डे असांजे लाइ हिकु ईद जो ॾियारो आहे। असां हिन ॾींहं खे वॾे दिलो ख़रोश सां मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे सिंधी हुजण ते वॾो प्रूफ आहे। असां सिंधी हुजण ते प्राउड फील कयूं था ऐं इंशाअल्लाह ताला हर साल वांगुरु हिन साल भी ही रैली वॾी शिरकत सां इंशाअल्लाह रैली कढी वेंदी। अॼु सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे, इहो असां सिंधियुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। असां पंहिंजी टोपी अजरक असांजो शान आहे जंहिंजे लाइ असां अॼु गॾु थिया आहियूं सभई सिंधी भाउर ऐं हमेशह ईअं गॾु थींदा रहंदासीं। असां सिंध दुश्मन खे इहो पैगाम ॾियणु था चाहियूं। असां पंहिंजी ख़ुशी बि मल्हायूं था। असांजो पैगाम आहे सिंध दुश्मन खे त कराची कॾहिं बि सिंध खां धार नथी थी सघे। कंहिंजी बि अगरि इहा ज़हन में का ग़लति फहमी आहे त इहे पंहिंजे दिमाग़ मां इहे हवाऊं कढी छॾनि। असां इहे सिंधी नौजवान पंहिंजे रत जो फुरो ॾेई कराची खे सिंध सां गॾाए जीअं हले थी सिंध रहंदी। सिंध खे ॿ हिसा करणु कॾहिं बि न ॾींदासीं। जीअं त असां अॼु कल्चर डे जी रैली वॾी आवाम वॾी मन तरीक़े सां वॾी सुठे तरीक़े सां असां हिते मल्हाए रहिया आहियूं। जीअं त असां सिंधी आहियूं, असां सिंध जो नालो रोशन असां हर दफ़े कंदा आहियूं। हिन दफ़े बि असां पंहिंजे कोट बंगले शहर में वॾी आवाम सां गॾु रैली कढी आहे। टोपी अजरक जो ॾींहुं असांखे हर साल ईद जी तरह मल्हाइणु खपे, छो जो हे असांजी हिकिड़ी ख़ुशी जो ॾींहुं आहे। जीअं असां ईद मल्हाईंदा आहियूं, हे बि असांजे ईद जे ॾींहुं वांगुरु आहे। असां सॼनि सिंधियुनि खे अॼु जे ॾींहुं जे सदिके असां सॼनि सिंधियुनि खे दिलि जी गहराइनि सां लख लख मुबारकूं था ॾियूं। कैमरामैन टीम सां गॾु रहीम बख्श गोपांग, मेहरान टीवी।